अस्सलाम वालेकुम। अॼु आहे आचर ऐं 20 डिसंबर। टाइम थिया सुबुह जा 11 पर तव्हां यकीन कयो त लॻे नथो त 11 थिया आहिनि। मां वञा थी थोरो घर खां ॿाहिरि, हिते ई कॉलोनी जे अंदरि कंहिंखे कमु आहे, कुझु उन्हनि खे थोरो गाइड करिणो आहे, हेल्प करणी आहे, हेल्प या करणी आहे जो गाइड करिणो आहे। सो वञा थी ऐं थोरी देरि ॿाहिरि उस में वञी बीहंदमि। घर में त उस अचण जो फ़िलहालु त को सुवाल ई नथो पैदा थिए। हिते मां इंतज़ारु थी कयां कंहिंजो, ऐं यकीन कयो एॾी उस आहे, एॾो मज़ो लॻो पियो आहे त मां हिते तेसि ताईं वेठी आहियां। मूं इहो ई सोचियो त ज़रूरी न आहे त माण्हू जंहिं टाइम ॾिनो आहे हुन टाइम ते अचनि बि, तेसि ताईं मां थोरी उस खाई वठंदसि। सो हिते मां फ़िलहालु त इंजॉय थी कयां। 11:15 थिया आहिनि। मां काफ़ी देरि उस में वेहण खां पोइ जेको आहे वरी हिते अची छांव में बीठी आहियां गेट जे भरिसां, जे फैमिली जो मां इंतज़ारु थी कयां। असुलु ईअं सम्झो त मुंहिंजो ॾींहुं अॼु जो ज़्यान थी वियो आहे इंतज़ारु करण में। सो घर बि नथी वञा वापसि, त वरी हेसि ताईं केरु ईंदो, तंहिंजे करे अञा ताईं मां वेट पई कयां। ऐं उस में वेहण सां हाणे गर्मी थियणु शुरू थी वई मूंखे। घर अची वई आहियां वापसि, 1:15 थियो आहे। हाणे मां लंच थी ठाहियां, मटन वारा चांवर पचाईंदमि। असुलु ॻाल्हि इहा हुई त असांजी फैमिली मां ॼाण सुञाण वारनि मां कंहिंखे घर पियो खपे, त उन्हनि खे ॿ घर ॾेखारिया, प्लस मां पंहिंजो घर बि ॾेखारियो। ज़ाहिर आहे उन्हनि सां वेठासीं, ॻाल्हियूं ॿाल्हियूं कयूं, काफ़ी टाइम थी वियो। सो हाणे तकड़ में ठहंदो लंच। 4:20 थिया आहिनि ऐं अज़ान अची वई आहे 3 जी। ऐं तव्हां यकीन कयो त अॼु मूंखे एॾो सीउ थियो आहे। मां लंच ठाहे खाई नमाज़ पढ़ी जो ही मुंहिंजी हिकिड़ी हीअ सवड़ वञी मथां मुंहिंजी हीअ रिली आहे, इहे पाए ऐं मां पइजी रही आहियां। ऐं मां कंटिन्यू सिर्फ़ु सीअ में ॾकां पई, त अलाए ख़बर न आहे छा थियो। हाणे नमाज़ पढ़ंदमि, उन खां पोइ ॾिसां छा थी कयां। कमु मां अॼु कुझु बि न करे सघी आहियां। 4:45 थिया आहिनि, नमाज़ पढ़ी वरिती 3 जी। ऐं हाणे मां ठाहींदमि पाण लाइ चांहि, छो त सीउ आहे। यकीन कयो मां चांहि जी सफ़ा बि मुआली न आहियां, पर इन सीउ जेको आहे न मूंखे पूरो करे छॾियो। सो इन जे लाइ असां चई सघूं था इहो त रस्म दुनिया बि है, मौक़ा बि है, दस्तूर बि है। माना सियारो बि आहे, माण्हू बि चांहि पीअंदा आहिनि, राज बि आहे, सीउ वधे त चांहि पीजे। ऐं राति जे लाइ मां कयां थी पटाटा बॉइल, ऐं इरादो मुंहिंजो इहो ई आहे त मां पटाटनि जा पराठा ठाहींदमि राति जो, छो त मंझंदि जो चांवर पचायासीं। अॼु वार जो मूंखे सीउ थियो आहे, ऐं सोचां थी त हीटर बि लाहे अचां। हीटर पियो आहे मथे स्टोर में पैक थियल, त उहो बि लाहिणो पवंदो। ऐं सुभाणे कुझु महिमान था अचनि त उन्हनि जे लाइ बि ब्लैंकेट लाहिणो पवंदो, त उहे सभु शयूं मथे आहिनि। त मुंहिंजे ख़्याल में सुभाणे सुबुह जो वञी असां इहो सभु कुझु करे ईंदासीं। ऐं मंझंदि चांवर खाधा, हिन करे ज़रूरी आहे त राति जो मानी खाइजे, छो त असां हिकिड़ो टाइम चांवर पचाईंदा आहियूं ऐं बाक़ी 2 टाइम मानी। सो उन में बि सुबुह में कोई छा बि खाए थो सघे, कोई ब्रेड खाए या पापा खाए या पंहिंजी पसंदि सां कुझु बि खाए। ॿी ॻाल्हि त अॼु मां कुझु बि अहिड़ो कमु न कयो आहे जेको मां तव्हां सां शेयर कयां, छो त जेके मां 2-3 कलाक ॿाहिरि वियमि, उहो मुंहिंजो हुन में ॾाढो टाइम वियो। ऐं उन में सची ॻाल्हि आहे मूंखे थक बि ॾाढो थियो, छो त मां घर में हूंदी आहियां न, त सॼो ॾींहुं मुंहिंजो सिलसिलो ईअं हलंदो आहे त कुझु देरि सुम्ही पियमि, वेही रहियमि, बीही रहियमि, डिफरेंट कमु कंदी रहंदी आहियां, त मूंखे एॾो थक न थींदो आहे। पर जे कंटिन्यू मां हलां कई ऐं घणो घुमियमि, घणी देरि ॿाहिरि वेठमि, त उन में मां ॾाढो शायदि थकिजी बि पियमि। इन करे बि मां एक्टिव न रहियमि। तो मां सोचां थी त कुझु यादूं तव्हां सां शेयर करे वठां। स्कूल में मां हूंदी हुअमि गर्ल गाइड जी बि इंचार्ज, स्काउटिंग जी इंचार्ज हुयमि गर्ल गाइड जी। हालांकि मां पाण कॾहिं बि गर्ल गाइड न रही आहियां, पर मूंखे उन बारे में ख़बर सभु हुई। मां उन्हनि जा सॼा बुक्स पढ़िया, कुझु मटीरियल मूंखे स्कूल प्रोवाइड कयो, ऐं बाक़ी त मां पाण पैदाइश हिकिड़ो फौजी आहियां ईअं सम्झो। इन करे डिसिप्लिन ऐं कमु ऐं महिनत, त हुननि खे लॻो त मुंहिंजे लाइ इहो जेके ज़िमेदारी आहे उहो वधीक सूटेबल आहे। सो उन्हनि खे मां कुझु क्राफ्ट सेखारींदी हुअमि, फर्स्ट एड जे बारे में सेखारींदी हुअमि। ऐं असांजा महीने में 2 महीने में कैंप लॻंदा हुआ, फुल डे, सुबुह खां वठी 3 ताईं। असां सिज लथे ताईं बि तक़रीबन ॿार जेसि ताईं वेंदा हुआ तेसि ताईं उते मौजूदु हुजणो हूंदो हो। ऐं फुल डे कैंप जो मतिलबु इहो हूंदो त घणे खां घणो टाइम स्पेंड कजे ऐं घणी खां घणी लर्निंग कजे। त उन सिलसिले जा कुझु फ़ोटोज़ मां तव्हां सां शेयर कयां थी।
मुंहिंजे ख़्याल में इहे मेमोरीज़ जेके आहिनि उहा बचाए थी रखां, त जॾहिं जॾहिं मूं वटि कुझु बि ॾींहं में करण जे लाइ मां कुझु शेयर न करे सघंदमि त उन महिल मां तव्हां सां इहे मेमोरीज़ शेयर कंदमि। सो हाणे हीअ पटाटा रखंदमि बॉइल थियण लाइ, चांहि खे कंदमि तयारु, ऐं उनखां पोइ थोरो कोशिशि कंदमि त सियारे सां मुंहुं ॾेई सघां, अलाए मत ॾे, बाक़ी त अॼु वाह जी तादी थी आहे मूंसां। हीअ आहे कैंप जी इब्तिदा। जॾहिं स्कूल जी असेंबली थी वेंदी त पोइ असां जेके बि ब्लू बर्ड्स ऐं गर्ल गाइड्स हूंदियूं उन्हनि खे लाइन ठाराए वठी ईंदासीं। हिननि जे हथ में तव्हां ॾिसो था हिकिड़ा पोल आहिनि, इहे स्कूल जे तरफ़ां स्काउट्स जे तरफ़ां ठाहिरायल हुया बाउंड्री जे लाइ, ऐं हीअ असेंबली थी थिए हिननि जी। गर्ल गाइड्स जी अलॻि लाइन आहे, ब्लू बर्ड्स जी अलॻि लाइन आहे, ऐं उनखां सवाइ ओथ जेको आहे गर्ल गाइड्स जो उहो वीकली खणंदा आहिनि। हीअ तस्वीर थोरो जल्दी अची वई आहे टग ऑफ वॉर रस्साकशी जी। ऐं हिननि जे हथनि में ही पोल आहिनि, इहे हणंदासीं कैंप जे चौधारी, पोइ इन्हनि में रस्सी ॿधी वेंदासीं त हिकिड़ी बाउंड्री ठही वेंदी। ही स्काउट्स जेके हिन हणनि था पिया हिते टेंट, ऐं स्काउट टीचर बीठो आहे राइट साइड ते, उहो हिननि खे सेखारे थो त टेंट कीअं हणिबो। हीअ फ्रंट आहे एंट्रेंस असांजे कैंप जो। ऐं सीनियर गर्ल्स जेके हूंदियूं 9th मैट्रिक जूं 8th क्लास जूं, उन्हनि खे असां कुकिंग सेखारींदासीं कैंप में। त हीअ पटाटनि जी बिरयानी पियूं ठाहिनि, त इहा तयारी पई थिए। हीअ असिस्टेंट आहे राइट साइड ते, असिस्टेंट हुई मुंहिंजी स्कूल में स्काउटिंग में। ऐं हीअ ॿार सभु पंहिंजे पंहिंजे घरां ॾही खणी आया, त रायतो पियो ठहे। ऐं ब्लू बर्ड्स खे जूनियर गर्ल्स खे मां हिन मां शू बॉक्स मां फर्स्ट एड बॉक्स ठाहिणु सेखारियो हो। हीअ मुंहिंजो लास्ट कैंप आहे 2017 जो। 2017 में पोइ मां रिज़ाइन करे आई हुयमि। त हिननि खे ईअं यूज़फुल शयूं अहिड़ियूं सेखारबियूं हुयूं जेके हिननि खे आम ज़िंदगीअ में बि कमु अची सघनि, अहिड़ा स्किल्स हुजनि जेके इहे रोज़मर्रा ज़िंदगीअ में हिननि जे लाइ फ़ाइदे वारा हुजनि। त हीअ ॿारनि जेके हिन नंढियूं गर्ल गाइड्स ऐं ब्लू बर्ड्स उन्हनि खां इहे ठारायासीं। हीअ मां बीठी आहियां, हाणे मानी पची वई आहे, उहा मां विरिहायां थी। ऐं हीअ ॿार कैंप में वेठा आहिनि अंदरि। कैंप में ईअं फरासियूं विछाईंदा हुआसीं असां, ऐं सभु लंच पिया कनि। कुझु ॿार घरों बि खणी ईंदा हुआ, कुझु जेको असां पचाईंदा हुआसीं उहो बि खाईंदा, शेयर कंदा। शेयरिंग बि सेखारणी हूंदी हुई असांखे। उनखां अलावा हीअ प्लेट्स ऐं चमचा सभु घर मां खणी ईंदा हुआ। पोइ जेको बि असां पचाईंदा हुआसीं त ईअं लाइन ठाहे ऐं बीहंदियूं वठण लाइ। ऐं हीअ कैंप जी बाउंड्री आहे। ड्यूरिंग रिसेस सभु ॿार असां बीहारींदासीं ड्यूटी ते, छो त जेके शरारती ॿार हूंदा ॾाढो तंग कंदा। हीअ कॉम्पिटिशन थियो फ्लावर मेकिंग जो सीनियर गर्ल्स में, ऐं जूनियर गर्ल्स में ही पेपर बास्केट्स ठाहिण जो। इहे शयूं वरी मां हिननि खे हिननि जी फ्राइडे वीकली क्लास में सेखारींदी हुअमि। ऐं कॉम्पिटिशन जेको हूंदो उहो कैंप में थींदो। हीअ वाइस प्रिंसिपल हुयो जेको विज़िट करणु आयो कैंप, ऐं ॾिसे पियो एक्टिविटीज़ ऐं सुवाल पियो करे ॿारनि खां त छा सिखियो। ऐं हीअ हिकिड़ो टीचर हो स्कूल जो मैट्रिक क्लास जो, त इहो बि जेको आहे विज़िट करणु आयो वाइस प्रिंसिपल सां गॾु। उनखां पोइ जॾहिं असर ज़ुहर जी निमाज़ जो टाइम थींदो, ॿिए पहिरीं जी निमाज़, त मुस्लिम गर्ल्स खे असां अॻु में ई सामान लिखाईंदा हुआसीं, मुसला रवा खणी ईंदियूं घरां। ऐं असां वटि उते हिंदू ऐं क्रिश्चन गर्ल्स बि इलाही हुयूं। त उन्हनि सभिनी जी मां लाइन ठाहे उन्हनि खे साइड ते विहारींदी हुअमि, ऐं उन्हनि खे चवंदी हुअमि त पंहिंजूं पंहिंजूं दुआऊं पढ़ो जेसि ताईं असां निमाज़ पढ़ी वठूं। त उन्हनि खे असां फारिग न वेहणु ॾींदा हुआसीं, न त पोइ उहे मस्तियूं कंदियूं वतंदियूं। हे आहे एंटरटेनमेंट टाइम। पोइ जेके टैलेंटेड ॿार हूंदा हुआ उहे जोक्स आहिनि, गाना आहिनि, ड्रामा, नंढा नंढा स्किट्स उहे ठाहे ईंदियूं, पहिरियों खां तयारी थियल हूंदी उन्हनि जी। त उहे हिते पोइ अहिड़े क़िस्म जूं पंहिंजियूं शयूं ॿुधाईंदियूं। ऐं स्कूल जी बिल्डिंग मुंहिंजी ॾिसो, ॾाढो मिस कंदी आहियां मां पंहिंजे स्कूल खे, ॾाढो यादि कंदी आहियां। पर ज़ाहिर आहे हिकिड़े ॾींहुं त मूंखे छॾणी हुई जॉब, सॼी उमिरि त न पई करे सघिजे। सो हे उहे टैलेंटेड छोकिरियूं आहिनि जेके मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा जूं तयारियूं करे ईंदियूं हुयूं, कंहिं बि पंहिंजियूं जेके बि हुननि में सलाहियतूं हुयूं। ऐं उते अची पोइ एंटरटेनमेंट आवर्स जॾहिं शुरू थींदो हो। हीअ स्कूल जी बिल्डिंग आहे। ऐं उनखां सवाइ पोइ एंड में थींदो स्पोर्ट्स आवर। त स्पोर्ट्स जो जेको टाइम हूंदो उन में जेके ॿार हिसो नथा वठनि उहे अलॻि वेठा आहिनि साइड ते। ऐं हीअ ॾिसो चमचनि सां बोतलूं पियूं भरनि, जेको जल्दी भरे वञे। हे नंढड़ा ॿार बिल्कुलु जेके 4-5 क्लास जा, उन्हनि खां इहो कमु थींदो। जेके वरी थोरा वधीक वॾा ॿार हूंदा हुआ, वॾियूं छोकिरियूं, उन्हनि खां वरी थोरी ॿियूं रांदियूं खेॾाईंदा हुआसीं। त हीअ ॾिसो टग ऑफ वॉर, रस्साकशी। पोइ ॾाढो मज़ो ईंदो हो सॼो ॾींहुं। ऐं पोइ शाम जो ॿार घर वेंदा, ऐं जॾहिं सभु ॿार हलिया वेंदा त आख़िरी माण्हू मां हूंदी हुअमि स्कूल मां जेको पंहिंजे घर वेंदो।
सो हिकिड़ी भरपूर लाइफ मां टीचिंग जी गुज़ारी आहे। माना ही सब्जेक्ट टीचिंग खां अलावा मुंहिंजो इहो कमु हूंदो हो जेको मां स्कूल में कंदी हुअसि। कुझु इहे तस्वीरी झलकियूं तव्हां ॾिठियूं, इहो कैंप जो प्रोग्राम कैंप खां कोई 10-15 ॾींहं अॻु में मां लिखंदी हुयमि, सेटिंग कंदी हुयमि त केतिरे बजे छा थींदो ऐं उन कैंप में छा छा असां जेको आहे ॿारनि खे सेखारींदासीं। उन खां पोइ प्रिंसिपल उहो अप्रूव कंदो, चेक कंदो, पोइ उहो प्रिंट थींदो ऐं जेतिरा ॿार हुया उन्हनि जे घर हिकिड़ी हिकिड़ी कॉपी इन जी मोकिली वेंदी प्रोग्राम जी, त फलाणे ॾींहुं कैंप आहे, सॼे ॾींहं में ॿार हेतिरो टाइम हुते गुज़ारींदा, हेतिरे बजे उन्हनि खे लाज़मी वठी वञो ऐं कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं रिक्वायर्ड आहिनि, छो त जीअं क्राफ्ट जी एक्टिविटी आहे, कुकिंग आहे, या उन्हनि खे निमाज़ पढ़णी हूंदी त असां घर जी चपल मुसलो ऐं रओ मुस्लिम ॿारनि जे लाइ लिखाईंदा हुआसीं। पैसा हूंदा ऑप्शनल हूंदा उहे, त अगरि कैंटीन तां शइ वठी खाइणु चाहिनि लंच बॉक्स खणी ईंदा पंहिंजो। उन्हनि खे असां कैंप 3-4 कैंप लॻंदा हुआ त उनमें अलॻि अलॻि ॿार उमिरियुनि जा वेहंदा हुआ, उन्हनि खे सेखारींदासीं त शेयर कीअं कयो, रेस्ट जो उन्हनि खे टाइम ॾींदासीं, रिसेस थींदी त पूरी बाउंड्री ते ऐं मोकल में बि, छो त असांजी मोकल थींदी शाम जो ऐं जेका बाक़ी स्कूल जी मोकल थी वेंदी मंझंदि जो, त उन्हनि खे बाउंड्री ते बीहारींदासीं सभिनी ॿारनि खे ड्यूटी ॾियण जे लाइ, त जीअं नंढड़ा ॿार ऐं ॿिया शरारती ॿार उहे अंदरि न अचनि। न त पोइ टेंट ख़बर अथव रसियूं ॿधल हूंदियूं आहिनि, उनमें थाॿो खाई किरी सघिजे थो, कंहिं टेंट जो पोल लकिड़ो किरी पए त उहा बि असांजे लाइ मुसीबत, इन करे उन्हनि ॿारनि जूं ड्यूटीज़ हूंदियूं। ईअं सुबुह खां शाम ताईं उहे ॿार घणो कुझु सिखी वेंदा हुआ, त इहो हिकिड़ी बहितरीनु एक्टिविटी हुई। ऐं 21 साल मूं सेंट बोनावेंचर हाई स्कूल कासमाबाद ब्रांच में पढ़ायो ऐं इहे एक्टिविटीज़ बि गॾु गॾु मुंहिंजूं उते हलंदियूं रहियूं। सो जॾहिं बि इहे तस्वीरूं ॾिसंदी आहियां मूंखे उहो मतिलबु दिलि में मुंहिंजे कुझु थींदो आहे। पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे, नेठि त रिटायर बि थियणो हो, हालांकि मां रिटायरमेंट खां 2-3 साल अॻु में ई छॾे आयमि, पर पोइ बि कॾहिं न कॾहिं त छॾिणो ई हुयो न, 2-3 साल उहे उते रहां बि आहे त उनखां पोइ बि छॾे ई अचां हा। सो इहे मुंहिंजियूं ॾाढियूं प्यारियूं यादूं आहिनि। ॿियो हिकिड़ो कैंप हो जेको हिकिड़े कैंप जूं इहे झलकियूं हुयूं, त मां सोचां थी त 2-3 ॾींहं कंटिन्यू वरी मां ईअं कुझु तव्हांखे इहे पंहिंजी स्कूल जूं यादूं बि ॾेखारींदी अचां। इहा बि हिकिड़ी ज़िंदगी जो मुंहिंजो हिकिड़ो इम्पॉर्टेंट हिसो रहियो आहे जेका मां गुज़ारी आहे ऐं मुंहिंजी पसंदि जी ज़िंदगी। उनखां अलावा एम्ब्रॉयडरी वीडियोज़ ते ॻाल्हायूं था, मूं इहो डिसाइड कयो आहे त फ्राइडे ते जीअं त काई बि वीडियो जेका आहे मां व्लॉग नथी ठाहियां, त इन करे हर फ्राइडे मां एम्ब्रॉयडरी जी वीडियो पोस्ट कंदमि, त इहो बहितरु रहंदो मुंहिंजे ख़्याल में। त उहो ॾींहुं बि ख़ाली न वञे, उन ॾींहं ते का तव्हां वीडियो बि ॾिसी सघो ऐं कमु बि थी वञे, सेखारण जो बि जेको प्रोसेस आहे उहो कंटिन्यू रहंदो। सो इहो तव्हांखे कीअं थो लॻे आइडिया, त इन ते बि मूंखे ज़रूरु ॿुधायो। हाणे टाइम थियो आहे टिप ऑफ द डे। अॼु जी टिप, हे मुंहिंजो किताबु आहे असां ऐं असांजो घर, हे टिप्स जो किताबु आहे। हे मूं उहे टिप्स आहिनि हिन में जेके मूं ज़िंदगी भर जमा कयूं, मुख़्तलिफ़ मैगज़ीन्स मां, इंग्लिश उर्दू ऐं पंहिंजो टीवी जा प्रोग्राम ऐं नानी ॾाॾियुनि खां, अम्मा खां ऐं पंहिंजे तजुर्बनि खां मां जेको सिखियो त इहो मां हिन किताब में प्रिंट करायो। त अॼु जी टिप इहा आहे त थधो पाणी न पीओ। ॾिसो, मूं पाण ॾिठो आहे, असांजे पंहिंजी फैमिली में बि इलाही माण्हू अहिड़ा आहिनि जेके चाहींदा आहिनि त गिलास ईअं भरियल हुजे बर्फ़ जो, उहो पिघिरजंदो वञे, मेल्ट थींदी वञे बर्फ़ ऐं असां पीअंदा वञूं। इहो मज़ो ॾींदो हूंदो थोरी देरि जे लाइ, पर इन सां ॾंद कमज़ोर थींदा आहिनि, हाज़मो कमज़ोर थींदो आहे ऐं अखियूं नज़र कमज़ोर थींदी आहे। इहो हिकिड़ो सख़्तु नुक़सानदेह जेका आहे आदत आहे। ऐं मूं किथे इहो बि पढ़ियो कंहिं रिसर्च में त इन सां पेट बि वॾो थो थिए, वधे थो ऐं प्लस ज़ुकाम जो बि त सबबु आहे ई आहे। त थधो पाणी कॾहिं बि न पीओ। हमेशह तव्हांखे ख़बर हूंदी जापान में, चीन में, कोरिया में, इन्हनि मुल्कनि में हर वक़्तु हिकिड़ो गर्म पाणी चढ़ियो पियो हूंदो आहे बाज़ारनि में, दुकाननि ते, होटलनि ते, घरनि ते, त जेको गर्म पाणी पीअंदा आहिनि। ऐं तव्हां ॾिसो त तव्हांखे को बि मोटो पेट निकितल या कोई बेडोलो बेढंगो माण्हू नज़र न ईंदो। त इहा तादी आहे पाण सां हक़ीक़त में। असां वात खे त मज़ो थो अचे थोरी देरि लाइ। ऐं ॿी इहा ॻाल्हि त तेज़ गरम खाधो खाइण खां पोइ वरी तेज़ थधो पाणी न पीओ, इहो बि पेट जी तबाही आहे, सॼे सिस्टम जी तबाही आहे। त हिकिड़ी गरम शइ सां हिकिड़ी ॿी तेज़ थधी शइ अची अचानक मिले। त इहे अॼु जी टिप हुई सिहत जे हवाले सां। मूंखे उमेदु आहे तव्हां ज़रूरु इन ते अमल कंदव, सोचो ज़रूरु, कोशिशि कयो त इन ते तव्हां अमल कयो। हाणे ॻाल्हायूं था अॼु जी चङी ॻाल्हि। अॼु जी चङी ॻाल्हि में मां इहो तव्हां सां शेयर करणु चाहींदमि, रिक्वेस्ट कंदमि, अर्ज़ु कंदमि
त वक़्त जो क़दुरु कयो। असां वटि वक़्त जो क़दुरु वक़्तु ई हिकिड़ी उहा शइ आहे जेका बेहिसाब माण्हू लुटाइनि था, जंहिंजो को अहसासु न आहे, को क़दुरु न आहे। वक़्त जो क़दुरु कयो। तव्हां ॾिसो ज़िंदगी छा आहे असांजी, इहो मां पहिरियों बि हिननि ई पंहिंजे प्रोग्राम्स में या लाइव में या किथे न किथे मां मेंशन कयो हो, त इहो मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु आहे इहो, ऐं इहो ई सच आहे त ज़िंदगी छा आहे, हिकिड़ो मुक़ररु करदा वक़्तु। ठीकु आहे भई, 50 साल, 6 महीना, 2 हफ़्ता, हेतिरा ॾींहं, हेतिरा मिंट, हेतिरा कलाक, सेकेंड, ज़िंदगी ख़तमु। यानी हिकिड़ो टाइम पीरियड आहे न, फिक्स टाइम पीरियड आहे। पोइ जेकॾहिं असां अधु कलाकु ज़्यान कयोसीं, वेठासीं, सुस्ती कई, ईअं पिया रहियासीं, त इनजो मतिलबु आहे त असां अधु कलाकु ज़िंदगीअ जो ज़ाया कयोसीं। 15 मिंट ज़ाया कयासीं त उहो 15 मिंट ज़िंदगीअ जा ज़ाया कयासीं। इहे सॼो ॾींहुं या के हफ़्ता ज़ाया कयासीं त उहे ज़िंदगीअ जा ज़ाया कयासीं। उहे असांखे ॿीहर मोटी न मिलंदा, ऐं ॾाढी मुख़्तसिर ज़िंदगी आहे। उनखां अलावा इहो ॾिसो त असांखे ज़िंदगी जीअण लाइ मिले थी कुल चोथों हिसो ज़िंदगी, क्वार्टर लाइफ। कीअं? हाणे मिसाल जेतिरी बि ज़िंदगी आहे, कंहिंजी 50, 60, 70 साल जेतिरी बि ज़िंदगी आहे, त उन में असां रातियूं सुम्हूं था, ॾींहं जाॻूं था, त असांजी ज़रे घटि अधु लाइफ त ईअं ई हली थी वञे। आराम करणु ज़रूरी आहे, अलाह साईं रातियूं आराम लाइ ख़ल्क़ कयूं। बहरहाल उन में असांजी ज़िंदगी जो वॾो हिसो रातियुनि जी सूरत में निकिरी वियो। उन ई ज़िंदगी में कॾहिं असां ॿार बि हुयासीं, को 10, 12 साल, 14 साल ताईं असांखे को अकुल न हो, का ख़बर न हुई, असां वधूं पिया, सिखूं पिया। उहा बि उमिरि असांजे कंहिं याने कारामद हुन में नाहे वई कम में, उन में बि असां कुझु वधंदड़ उमिरि हुई, ॿाराणी उमिरि हुई। या वरी जेकॾहिं पोढ़ा था थी वञूं, भली खणी असांजी 100 साल ज़िंदगी थी वञे, त उहा कहिड़े कम जी आहे। जीअं जीअं माण्हू वॾी उमिरि जो थींदो, तीअं तीअं माण्हू कमज़ोर थींदो वेंदो, बीमारियूं उनखे वठंदियूं, उहो पंहिंजे लाइ बि कुझु न करे सघंदो, ॿियनि जे लाइ बि उहो वीचारो बोझ थी वेंदो। त पोइ जीअण लाइ असांखे कहिड़ो टाइम मिलियो? कुझु ॾींहं जवानी जा, सेहतमंदीअ जा। त असां वटि ॾाढी घटि ज़िंदगी आहे जीअण लाइ। उन में असांखे पंहिंजा टारगेट्स अचीव करणा आहिनि। भई हेतिरो पढ़णो आहे, अहिड़ी जॉब खपे, असांखे मिटी माइटी निभाइणी आहे, ॿार बच्चा आहिनि, शादियूं आहिनि, दीन आहे, दुनिया आहे, सभु कुझु असांखे उन क्वार्टर लाइफ में, चोथे हिसे ज़िंदगीअ में ज़रे घटि करिणो आहे। पोइ टाइम ज़ाया करण जी गुंजाइश किथे आहे? वक़्त जो क़दुरु कयो। ऐं मूं जहिड़ो को चरियो अगरि वक़्त जे पोयां हले थो घड़ियालनि जी सुईनि सां गॾु, त उनजो मज़ाक थो उॾिजे, उन ते टोकूं थियूं थियनि। ठीकु आहे, पर ख़ैर मूंखे त नशे जी परवाह न हूंदी आहे, केरु छा बि चए, मां घड़ियाल जी सुईनि सां गॾु हलंदी आहियां। मां कोशिशि कंदी आहियां। हाणे जीअं हिन महिल मुंहिंजी उमिरि वधे थी, या मूंखे इलाही सारा इशूज़ आहिनि, त मां कॾहिं कॾहिं बेवस थी वञा, त मां सुम्ही पवंदी आहियां। छो त उहो मुंहिंजी सॼी एनर्जीअ खे, मुंहिंजी बैटरीअ खे रिचार्ज करण जे लाइ उहो रेस्ट ज़रूरी आहे। पर यंग एज हूंदी, तव्हां यकीन कयो, मां मंझंदि जी निंड न कंदी हुयमि। मां सोची हूंदी हुयमि त राति जो बि सुम्हूं, वरी ॾींहं जो बि सुम्हां छा, त कम केॾी महिल कंदा। ऐं टाइम ते पहुचणु ॼण ऐब थी वियो आहे। देरि सां अचणु वॾु माण्हू जी निशानी आहे। जेको देरि सां सम्झे थो मां वॾो माण्हू आहे, वक़्त ते कीअं वञा। ऐं मां त जिते किथे वक़्त ते वेंदी आहियां, उते को हूंदो ई कोन्हे। शादियूं हुजनि, खणी क़ुरान ख़्वानी हुजे, कुझु बि हुजे, ऐं पोइ माण्हू मूंखे चवंदा आहिनि तूं सुठी पाकिस्तानी न आहीं, छो त तूं टाइम ते अची थी वञे। पाकिस्तानी हुजणु माना लेट अचणु। त इहा का ॻाल्हि न आहे। वक़्त जो क़दुरु कयो। ज़िंदगी मुख़्तसिर आहे, गुज़री वेंदी, ख़बर ई कोन पवंदी। ऐं पोइ पिया जॾहिं पोढ़ा थी वेंदासीं, थी चुकी आहियां मां त बल्कि, पर तव्हां सभु जेके ॾिसण वारा आहियो, जॾहिं पोढ़ो थिबो न, पोइ अहसासु थींदो त हे अलाए एॾो वक़्तु गुज़री वियो, मूं त कुझु बि न कयो। वक़्त जो क़दुरु कयो, महिरबानी कयो। इहा वक़्त जो क़दुरु करणु माना ज़िंदगीअ जो क़दुरु करणु। ज़िंदगी छा आहे? टाइम आहे। ऐं टाइम छा आहे? उहा तव्हांजी लाइफ आहे, उहा तव्हांजी ज़िंदगी आहे। सो उनजो क़दुरु ज़रूरु करिणो आहे। सो अॼु जे हिन व्लॉग में अलाए छा तव्हां सां शेयर कयमि, कुझु क्रिएटिव न कयो आहे मां। ऐं सॼे ॾींहं में ठीकु आहे, जेको बि कयो अल्हम्दुलिल्लाह, हलंदी जुलंदी रहियमि, कुझु न कुझु त मूवमेंट त रही ज़िंदगीअ में। सो अलाह तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद हुजो। मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं। ज़िंदगी रही इंशाअल्लाह। त वरी सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह भाई।